कराची में लांडी एक्सपोर्ट प्रोसेसिंग जोन अंदर फैक्ट्री अंदर बाहि लगी वही। मजमूई तौर फायर ब्रिगेड जूं 11 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़। रेस्क्यू ऑपरेशन जारी। रेस्क्यू तर्जुमान मौजूद दूं सबब रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। बाहि फैक्ट्री के 3 फ्लोर्स के पंहिंजे घेरे में आणे वरितो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मलीर लेबर स्क्वायर ऐं फैक्ट्री में वाक़े जो नोटिस वरितो। डिप्टी कमिश्नर खां वाक़े की रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर हुकुम ॾिनो त बाहि ते तकिड़ो ज़ाब्तो आणण जी कोशिश कई वञे त जीअं वधीक नुक़सान खां बची सघिजे। बाहि कीअं ऐं छो लॻी उन जी मुकमल रिपोर्ट घुरिजे। फैक्ट्रियुनि जी मुकमल इंस्पेक्शन रिपोर्ट घुरिजे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण की हिदायतुनि ते इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई दौरान लखें रुपया मुसाफ़िरनि खे वापसि ॾियारिया विया। सूबे के समूरनि ज़िलनि में बसनि ऐं कोचिस की चेकिंग कई वई। मजमूई तौर 883 बसनि ऐं कोचिस की चेकिंग कई वई। मुसाफ़िरनि खां ओगाड़ी इज़ाफ़े किरायनि जी मद में 1 करोड़ 4,16,000 रुपया वापसि ॾियारिया विया। भञकड़ी कंदड़ ट्रांसपोर्टर्स ते 11,56,000 रुपयनि जो ॾंढ लागू कियो वियो। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त कंहिं बि ट्रांसपोर्टर खे अवाम खे फुरण की इजाज़त न ॾींदासीं। सिंध हुकूमत मुसाफ़िरनि के हक़नि जे मुहाफ़िज़ आहे। अवाम के सहूलियतनि की फरहमी ऐं उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ सिंध हुकूमत की अवलीन तरजीह आहे। जेको ट्रांसपोर्टर कानून की भञकड़ी कंदो उन ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वेंदो। भारत पानी के हथियार तौर इस्तेमाल करे रहियो आहे। 24 करोड़ अवाम के पानी का रोकण खुली जारियत आहे। को भी मुल्क एक तरफ़ो फैसलो करे सिंध ताज़ मुआहदे के मुअत्तल नथो करे सघे। भारत पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाई में मुलविस आहे। भारत बलोचिस्तान में दहशतगर्दन की मदद करे पियो। भारतीय नेवल जो हाज़िर सर्विस ऑफिसर कुलभूषण यादव के बलोचिस्तान में गिरफ्तार किया वियो। पाक भारत छिड़ताण दौरान भारतीय मीडिया मुसलसल कूड़ ॻाल्हायो। भारत पंहिंजे अवाम समेत आलमी बिरादरी से कूड़ ॻाल्हाए पियो। भारत के पंहिंजा जहाज़ किरण जो एतराफ़ करण में 1 महीनो लगी वियो। भारतीय वज़ीर आज़म मुसलसल धमकी वारो रवैयो अख्तियार कंदो पियो अचे। पार्लिमानी वफ़द जो सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी की वॉशिंगटन में न्यूज़ कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त छिड़ताण दौरान पाकिस्तान के कंहिं भी जहाज़ के नुक़सान न पहुतो। असांजे शाहीननि भारत के 6 जहाज़नि के किरायो। भारत जा 20 जहाज़ असांजे हदफ़ ते हुआ पर पाकिस्तान सबर जो मुज़ाहिरो कयो। पीपी चेयरमैन अगुड़े पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पाकिस्तानी सफ़ारती वफ़द अमरीका जो दौरो मुकम्मल करण बाद बरतानिया पहुतल। अमरीका में वफ़द गॾियल क़ौमनि के इजलास में शिरकत करण सां गॾु आलमी अॻवाननि अमरीकी कांग्रेस मेंबरनि सां मुलाक़ातूं कयूं जिनमें वफ़द कश्मीर के मसइले ऐं ख़िते में अमन की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। वफ़द के मेंबर फैसल सब्ज़वारी जो चवणु आहे त असां गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जो केस पेश कयो ऐं भारत के एटमी मुल्कनि विच में छिड़ताण के वधीक वधाइण खां रोकण की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। शहरी रहमान खुर्रम दस्तगीर ऐं बुशरा अंजुम भट्ट जो चवणु आहे त भारत ॻाल्हियुनि लाइ तैयार नाहे। पाकिस्तानी वफ़द के अमरीका में पंहिंजे मौक़िफ़ ते भरपूर मोट मिली। सदर आसिफ अली ज़रदारी से ऐवान सदर में मुख़्तलिफ़ मुल्कनि के सफ़ीरनि की मुलाक़ात। उन दौरान पीपल्स पार्टी से वास्तो रखंदड़ सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जा मेंबर पिण मौजूद। सदर आसिफ अली ज़रदारी सफ़ीरनि एक ॿिए के ईद उल अज़हा जूं वाधायूं ॾिनियूं। सदर आसिफ अली ज़रदारी ईद उल अज़हा के मौक़े ते ऐवान सदर पहुचण ते सफ़ीरनि जा थोरा मञिया।